अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल पढ़ो बड़ो और सीखो। अॼु असां सिंधी रीडर वन जो सबक़ पहिरीं शुरू कंदासीं ऐं नेक्स्ट वीडियो में असां हिन जी एक्सरसाइज शुरू कंदासीं। ऐं हीअ जेको आहे नओं एडिशन आहे जेको सिंधी रीडर जो, हुन में एक्सरसाइज वग़ैरह चेंज आहिनि। इन खां पहिरीं असां प्रीवियस जेको ओल्ड जेको रिकॉर्ड करे चुका आहियूं, हिन में सबक़नि जी तरतीब जेका आहे थोरी अॻिते पहुती आहे ऐं इन खां अलावा कुझु सबक़ एडिशनल बि ॾिनल आहिनि। सो शुरू कयूं था। पहिरीं त असां हिन खे हिकु हिकु लफ़्ज़ करे पढ़ंदासीं, हुन खां पोइ जेको सो असां हिन खे रवां वांगुरु पढ़ंदासीं। जेकॾहिं तव्हीं चाहियो था त असां हिन खे हिजे करे पढ़ियूं त तव्हां जेको सो कमेंट करे ॿुधाइजो, त नेक्स्ट वीडियो असां हिन खे हिजे करे पढ़ंदासीं। शुरू कयूं था पंहिंजे वीडियो खे। सबक़ पहिरियों, गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। जो थो थधिड़ा मींहं वसाए। बाग़नि में जो अंब पचाए। वेस गुलनि खे जो पहराए। अन्न पचाए गाह उपाए। अर्श में जो तारा टिमकाए। तंहिं मालिक खे सभु सारायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। फ्रेंड्स, असां हिन खे हाणे लफ़्ज़ लफ़्ज़ करे पढ़ियोसीं। हाणे असां हिन खे रवां वांगुरु पढ़ंदासीं। सबक़ पहिरियों, गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। जो थो थधिड़ा मींहं वसाए। बाग़नि में जो अंब पचाए। वेस गुलनि खे जो पहराए। अन्न पचाए गाह उपाए। अर्श में जो तारा टिमकाए। तंहिं मालिक खे सभु सारायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। नेक्स्ट वीडियो में असां हिन जो एक्सरसाइज शुरू कंदासीं इंशाल्लाह। ॾिसी सघो था, हीअ एक्सरसाइज आहिनि न्यू एडिशन जूं। ऐं नेक्स्ट वीडियो में असां हीअ एक्सरसाइज शुरू कंदासीं। कोशिशि कंदासीं तव्हांखे PDF में बि प्रोवाइड कयूं वञनि। सो नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह हिन जी मश्क वग़ैरह शुरू कंदासीं। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त कमेंट करे असांजी सपोर्ट कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो।